आमिर असलम मक्सी जी रिपोर्ट। सिविल अस्पताल शिकारपुर जे MS डॉक्टर नादिर अली पंवर तरफां सिविल अस्पताल में सफ़ाई सुथराई की अहमियत दींदे रोज़ानो अस्पताल के वार्ड के साफ़ सुथरो रखण जी अस्पताल में सफ़ाई सुथराई कंदड़ स्टाफ के मथां मुक़रर कियल सुपरवाइज़र रुस्तम अली सुमरो ॻाल्हाईंदे चयो त रोज़ाना सुबुह खां राति ताईं सिविल अस्पताल में सफ़ाई सुथराई कराईंदो आहियां। सफ़ाई नस्फ़ ईमान आहे। अॻोणे सूबाई वज़ीर ऐं हाणोके MP इम्तियाज़ अहमद शेख जे तरफ़ां सिविल अस्पताल मथां मुक़रर कियल फोकल पर्सन अला रखियो सोलंकी साहब डॉक्टर जहांगीर शेख ऐं ॿियनि जे हिदायतुनि ते सिविल अस्पताल जे वार्डन तोड़े पार्किंग की सफ़ाई कराए रहिया आहियूं ऐं अहिड़ी सफ़ाई कराइण असां सां म्यूनसिपल कमेटी शिकारपुर जी इंतज़ामिया जो पिणु सहकार आहे। जी रुस्तम अली सुपरवाइजर सिविल अस्पताल शिकारपुर छा चवणु चाहियो सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हलो हलो कोरी नाज़िक जिनी जो नींव गंढनि सारो ॾींहुं छिनण मुंहुं न सिखिया। सिविल अस्पताल शिकारपुर हिकिड़ी पुरानी तारीख़ी हॉस्पिटल है जैमें हिन वक्त नादर अली पंवर साहब जो MS आहे उहो तमामु बहितर काम करे रहियो आहे। उन जे हिदायत मुताबिक़ अॻूणो सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख साहब एनर्जी डिपार्टमेंट जो जेको वज़ीर हो उन भी काफ़ी कमु करायो। उन्हनि जे हिदायतुनि मुताबिक़ उन खां पोइ असांजे म्यूनसिपल जे चेयरमैन महमूद साहब जूं भी वॾियूं ख़िदमतूं आहिनि जेको उन ताउन कयो आहे असां सां ड्रेनेज जे हवाले सां हुजे सफ़ाई सुथराईअ जे हवाले सां। ऐं ॿियो डॉक्टर हिन वक़्तु जेको इम्तियाज़ साहब फोकल पर्सन रखियो आहे अला रखियो सोलंकी साहब उन जी निगरानीअ में जहांगीर शेख हुजे उनजे बि क़ाबिल तारीफ़ आहे कम ज़हीर शम्स हुजे सर उन जो ज़हीर अब्बासी साहब हुजे वसीम DHO शेख साहब हुजे जेको इन टीम जा मेंबर आहिनि उन्हनि जे हिदायतुनि मुताबिक़ शिकारपुर सिविल अस्पताल में बहितरी आई आहे। तमामु कमु सुठे नमूने थी रहियो आहे। कोशिशि करे रहियो आहे त अञा सुठे में सुठी बहितरी में बहितरी सफ़ाई अचे जीअं बाक़ाइदे शहर जा माण्हू ॾिसणु अचनि त शिकारपुर वाक़ई सफ़ाई सुथराई अस्पताल में आहे। महिरबानी।